नाज़रीन ठुकराटो मां रिपोर्ट करे पियो सजाद हुसैन मंगी बाज़ाब चल मासूम हुसैन जे घर जाम आसिफ धारे जो पहुची मुबारकबाद ॾिनी। मासूम जी बाजियाबी ते ख़ुशी थी आहे, जल्द जवाबदार भी गिरफ़्तार थींदा। जाम आसिफ धारे जो सूबाई वज़ीर जाम अकरामुल्लाह धारे जो शुक्रगुज़ार आहियूं जंहिं मुकमल स्वीकार कयो। मगवीअ जो वालिद मोहम्मद अकरम चयो त मगवीअ जे वारसनि पारां MPA पनुआखिल जाम अकराम धारे जो पारां हुसैन जी बाजियाबीअ लाइ कयल कोशिशनि खे सारायो। शहरनि जो वॾो अंग पिणु मौजूदु हुयो। ख़बर मूजिबि कुझु ॾींहं पहिरियां पनुआखिल जे मेराण कॉलोनी में अगवा थियल मासूम हुसैन आराई कल्ह बाजाब थी घर पहुची वियो। बाजाब थियल मासूम हुसैन आराई जे घर अॼु जाम आसिफ रज़ाक धारे जो पहुची वारसनि खे मुबारकूं ॾिनियूं ऐं मिठाइयूं खारायूं। उन मौक़े ते मगवीअ जे वारसनि चयो त जाम अकरामुल्लाह धारे जो सूबाई वज़ीर MPA पनुआखिल जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असां सां मुकमल ताउन कयो, पल पल राब्ते में हुयो ऐं असांजे मासूम जी बाजियाबी लाइ भरपूर कोशिशूं वरितियूं जंहिं ते संदसि शुक्रगुज़ार आहियूं। मगवीअ जे वालिद पारां बाजियाबी लाइ संदसि कयल कोशिशुनि खे सारायो वियो। उन मौक़े ते जाम आसिफ रज़ाक धारे जो चयो त मासूम हुसैन जी बाजियाबीअ ते तमामु घणी कोशिश थी आहे, जल्द जवाबदार भी गिरफ़्तार थींदा ऐं खेनि सज़ा मिलंदी। अमन अमान क़ाइमु करण लाइ असां अवलिन तरजीह ॾिनी आहे। उन वक़्तु सिकंदर लाखो, शबीर शेख, इसाक अब्बासी, मियां क़ौम कवी इंदड़, अब्दुल रज़ाक धारे जो, गुलाम अली कंबो, खलील रहमान, इनाम सुमरो, नासिर भुट्टो, कासिम मलक, मियां नईम इशफाक काज़ी समेत शहरनि जो वॾो अंग साणस गॾु हुयो।